वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। हाला सेफ सिटी पार्क में 5 रोज़ा समर कैंप जो इख्तिताम। असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुर्डो शागिर्दनि ऐं स्कूल टीचर्स में इनाम विरहाया। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हलंदड़ दी जीएंस मॉडल स्कूल तरफ़ां सालियाना इम्तिहान जे इख्तिताम खां पोइ 22 मई खां 26 मई ताईं सेफ सिटी पार्क हाला में 5 रोज़ा समर कैंप जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि भरपूर हिस्सो वरितो। आला तालीम याफ़्ता ऐं माहिर उस्तादनि जी निगरानी में 5 ॾींहं मुख़्तलिफ़ ग्रुप तश्कील ॾेई शागिर्दनि खां रांदियुनि ऐं मुख़्तलिफ़ साइंसी तजुर्बनि ज़रिए ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा खे उजागर करण लाइ कोशिशूं कयूं वयूं। समर कैंप के इख्तिताम ते असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुर्डो शागिर्दनि ऐं स्कूल टीचर्स में इनाम विरहाया, जॾहिं त स्कूल जे TSA मिस दीपा लोहानो, स्कूल प्रिंसिपल मिस शिफा मेमण ऐं स्कूल पार्टनर नवीद जुणेजो खे कामयाब समर कैंप मुनक़िद करण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं संदन मेहनतुनि जज़्बे ऐं कारकर्दगी खे साराहियो वियो। इहो यकीन ॾियारियो त संदन एडमिनिस्ट्रेशन हर हवाले सां जीएंस मॉडल स्कूल सां मुकमल ताउन कंदी। आख़िर में सभिनी शागिर्दनि ऐं उस्तादनि गॾिजी मुफ़्त ऐं मयारी तालीम मुहैया कंदड़ इदारे सिंध एजुकेशन फाउंडेशन जो शुक्रियो अदा कयो।